अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सां गॾु माया फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। हर जन्म भर दो मिठा मेहरान में मिल दो, मिठा मेहरान में मिल दो। खत्म उदाय की बिजली, खत्म उदाय की बिजली, किसी चांदान में मिल दो, मिठा मेहरान में मिल दो। जीए सिंध हलचल जे बानी साईं जीएम सैद जी 118 सालगिरह जे मल्हाई पे वञे। सन में रिथियल तक़रीबुनि जूं तयारियूं मुकमल। कमिश्नर हैदराबाद सन में मेड़ाकनि ते पाबंदी लागू करे छॾी। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब तक़रीबुनि में रियासत मुखालिफ़नि जी शिरकत जा इतला आहिनि, जंहिं करे अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण जो ख़दशो आहे। माण्हुनि जो वॾो अघु गॾु थियण सां कोरोना पखेड़ में बि इज़ाफ़ो थींदो। ॼाम शोरे जे ज़िला इंतिज़ामिया खे कलम 144 जी भञगड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सरमदेगी मंसूर जो हम निशान, जंहिं जनाले खंद कंदड़ मनातन उज़ा, हुन सां लश्कर खजाने सारा कशह लड़ा, किन कयो मुंह लखा पई मुंहिंजो ख़ुदा। धन जो कथक छावरो पंहिंजे वारनि वथारनि ते घोड़ा लगा, सिंध जे सूर मन साण जेलूं भरूं, पंहिंजे पुठियनि ते फटका घोड़ा लगा। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 7 मरीज़ फोत। एनसीओसी पारां 4340 नवनि केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 8.7% रही। कराची जी सूरतहाल ॻणती जोगी थी वई। कोरोना वायरस जे केसनि में लगातार वाध, शरह में तेज़ रफ़्तारीअ सां इज़ाफ़ो थियण लॻो। तालीम जे वज़ीरनि जो बैनुल सूबाई इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में स्कूल तोड़े ॿिया तालीमी इदारा खुलियल रखण या बंदि करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। शादी तक़रीबुनि बाबति नवनि SOPs जे हवाले सां बि फ़ैसिलो कयो वेंदो। इमरान ख़ान खे बिजली ऐं पेट्रोल जे अघनि में वाध जो नतीजो भोगणो पवंदो। अवाम 27 फ़रवरीअ ते इस्लामाबाद लाइ निकिरंदो ऐं इमरान ख़ान खां हिसाब वठंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे अॻवाननि सां मुलाक़ात में ॻाल्हि ॿोल। चयाईं अवाम खे IMF वटि गिरवी रखियो वियो। इमरान ख़ान अवाम खे छोटकारो ॾियणु ज़रूरी थी वियो आहे। खां अॻु महांगाई जे जिन खे बोतल मां कढियो वेंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी दावा। संदसि चवणु आहे त महांगाई जो अज़ालो करण जी कोशिश कई पई वञे। कोरोना सबबि गुज़िरियल 2 सालनि खां आलमी मईशत बि बहिराणनि जे वर चढ़ियल आहे। अपोज़िशन जेतिरा मार्च करे न इन हाउस तब्दीली ईंदी, न ई हुकूमत ख़तम थींदी। अपोज़िशन लीडर पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध खे माशी दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त क़ीमतुनि में वाध बि इमरान मियाज़ी तरफ़ां अवाम ते एहसान जे अंदाज़ में कई वेंदी आहे। नाअहली, नालाइकी ऐं करप्शन में बुॾल हुकूमत अवाम खे महांगाई जी दुॿड़ में ॿोड़े चुकी आहे। हू इमरान ख़ान लाइ भवाइतो ख़्वाब आहे। बेइतमादी रिथ जो फ़ैसिलो गॾियल मशवरे सां थींदो।
हिमर साणियो इंतजामिया जी गफ़लत सब पेश आयो। पंजाब हुकूमत पारां जोड़ियल जांच कमेटी जांच मुकम्मल करे वरती। सयाहन पारां 7 ऐं 8 जनवरी जी रात खौफनाक तजुर्बो करार। जांच रिपोर्ट मूजिब 7 ऐं 8 जनवरी जी रात बर्फ हटाइण वारी मशीनरी हिक हंध बीठल हुई ऐं अमलो गुम हो। मौसमियात खाते जी वार्निंग खे भी लगातार नजरअंदाज कयो वियो। मरी गैर कानूनी अडावतूं इमारतूं प्लाज़ा ऐं होटल सील करण, कार पार्किंग न रखंदड़ होटल, शॉपिंग मॉल ऐं अपार्टमेंट बंद करण जी तजवीज़। मरीअ में ॿीहर सानीअ खां बचणो आहे त गैर कानूनी अडावतुनि ऐं हद दख़लनि ख़िलाफ़ ग्रेन ऑपरेशन करणो पवंदो। कमेटी जी सिफ़ारिश। मरी रोड 8 ॾींहनि बाद सयाहन लाइ खोलियो वियो।